एवदा शमशी तारा हाशिम खान यार हाणे मुझी गाल के मेहरबानी करे दिल ते न वठी जा गाल इहा आहे त पंहिंजे अखियुनि सां पियो ॾिसी असांजो घर तमामु नंढड़ो आहे जॾहिं कान असां टई ॼणा टंडे मोहम्मद खान मां हिते आया हो ॾाढी सोढ़ थी वई हाणे सलाह ॾियां जेकॾहिं टंडे मोहम्मद खान जो किरायो न अथव त मां उधारा सुधारा वठी किरायो ॾियांव पर जेकॾहिं तव्हां किथे ॿिए हंधि रहण जो बंदोबस्तु कयो था बिलो कयो था त मूंखे कंहिं बि क़िस्म जो एतिराज़ु कोन्हे। रूंडा रूंडा मां इन जी कोशिश में आहियां मुनासिब जॻह जेकॾहिं मिली वई न उते वञी रहंदासीं असां तूं परेशान न थी। यार मामा जाबर जी जाइ खाली आहे उते वञी कब्ज़ो करे वेही रहो। दिलशेर सलाह तो सुठी ॾिनी आहे उते वञी था कब्ज़ो कयूं। न पुट हाणे कब्ज़नि जी ॻाल्हि न कर असीं कब्ज़ा खोर न आहियूं पुट असीं अमन पसंदि माण्हू आहियूं जेके कब्ज़ा कंदा आहिनि न उन्हनि खे पंहिंजी इज़तनि जो को बि ख़्यालु न हूंदो आहे। बाबा साईं जॻह उहो ई ख़ाली पई आहे जे ख़ाली हूंदी त टही वेंदी पर जेकॾहिं असां रहियासीं त साफ़ सुथरी त हूंदी न घटि में घटि। बाबा साईं फ़िलहाल हली असां जॻह ते वियूं था पोइ जॾहिं ॻोठ वारनि जाबिर ख़ान खे माफ़ु कयो न पोइ खणी जॻह छॾींदासूं भला छा आहे घटि में घटि हिन रूंडे जे मेणनि खां त बची पवंदासीं जेॾी महिल अचु इहा टा लॻाई वेठो आहे मेणनि जी। चवंदा आहिनि त बूढ़े सां बि सलाह कजे हिन करे सांवल खां सलाह वठणु ज़रूरी आहे उन खां पोइ कुझु सोचे वठंदासीं। अरे हर सलाह भला ने सांवल खान था करणी आहे छा माण्हू पंहिंजो पाण में बि सलाह मशवरो कंदो आहे उन सां इख़्तिलाफ़ पैदा थींदा रूंडा ऐं हिते वरी नफ़रतूं पैदा थींदियूं। अदा चवंदा आहिनि त का चवंदा लुड़ ई लुड़ हुजे ही बि इहो ई थो चाहे हिते अमुन न हुजे सिर्फ़ु लुड़ हुजे सुकून में हिन मुए खे निंड ई न ईंदी आहे। वाड़े तारा गोल तारा हिन नरम लॻे त ॾींहुं क़यामत ताईं मुंहिंजी शराफ़त ते यकीन ईंदो ई कोन वरी 24 कलाक छो न मां मसीह ते बि पियो हुजां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।